दादा मोहनदास वलेछा पंहिंजे पिता कवि मास्टर रांझण वटां मिलियल सिंधी ॿोलीअ जी शेवा जे वरसे खे बि बख़ूबी संवारियो। 2015 में मास्टर रांझण सिंधु भवन अॾे उते सिंधी सांस्कृतिक प्रोग्राम करे दादा मोहनदास पंहिंजे पिता जी ॿारियल जोत में ॾियण गीह विझी उनखे वधीक रोशन करे छॾियो। अॼु दादा मोहनदास वलेछा जी भल शारीरिक अवतार में असांजे विच में कोन आहिनि, पर समूरो वलेछा परिवार हमेशा हुननि जे सिख्याउनि ते अमल करे दादा खे पंहिंजे दिल में ज़िंदा रखंदो। ओम शांति।